नौशहर फिरोज में गर्मी सबब सिज सवा नेज़े ते आहे। शहरन में लॉकडाउन सबब घरन ताईं महदूद बनल नौजवान बिजली जी डिघी लोड शेडिंग सबब परेशान आहिनि, जंहिं करे उन्हनि गर्मीअ खां बचण लाइ वाहन ऐं शाखुनि जो रुख करे वरितो आहे। जी असांजे ॻोठ में मतिलबु ट्रांसफार्मर वग़ैरह ख़राबु लॻो पियो आहे, इन जे करे हिते आया आहियूं। पानी में इंजॉय कयो था? जी जी हा, ॾाढो मज़ो अचे, रोज़ सां आहियूं, ॾाढो मज़ो अचे। शदीद गर्मी लॻी पई आहे न, मज़ो ॾाढो अचे। लाइट न आहे, काॾे वञूं। रोहिड़ी केनाल जे नौशहर फिरोज रेगुलेटर ते आसपास जा नौजवान वॾे अंग में सुबुह खां पहुची वञनि था ऐं शाम ताईं पाणीअ में मस्तियूं करे भरपूर लुत्फ़ हासिल कनि था। असां 2 बजे आया। जेको हिते वञो था? हा। पाणी वॾो कोन्हे? न न न नंढो आहे। शरारती ॿार ऐं नौजवान रेगुलेटर जे दरनि ते चढ़ी पाणीअ में टप ॾियनि था, जेको अमल इंतिहाई ख़तरनाक हुजे थो ऐं केतिरा ई नौजवान तोड़े ॿार उन अमल सां पंहिंजूं हयातियूं विञाए विहनि था। नौशहर फिरोज इंतिज़ामिया पारां वॾे अंग में रेगुलेटर ते ईंदड़ माण्हुनि लाइ सहूलियत तोड़े हिफ़ाज़त लाइ के बि इंतज़ाम नाहिनि कया विया। बिजली वारा जेके चङा मुड़ुस थियो ऑफिसनि में वेठा आहिनि, ख़ासि करे उन्हनि खे गुज़ार था कयूं त आख़िर नौशहर ज़िले जा हीउ ज़ुल्म छो आहे। नौजवाननि जो चवणु आहे त जेकॾहिं रोहिड़ी केनाल जे नौशहर फिरोज रेगुलेटर ते सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि त हीअ जाइ बहितरीन पिकनिक पॉइंट साबित थी सघे थी। ज़ाहिद राजपर, टाइम न्यूज़, नौशहर फिरोज।